मूंखे पंहिंजे वालिद सॻोरे कुझु ॻाल्हियूं सेखारियूं। हिकिड़ो कलमो पढ़णु ऐं ॿियो त असां ख़लक़ियल पंहिंजा हूं। जवाब हो त अल्लाह जा। अब असां ख़लक़ियल पंहिंजा हूं अल्लाह जा। उम्मती कंहिंजा हूं रसूलुल्लाह जा। ख़लक़ियल आहियूं अल्लाह जा, उम्मती आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। बाबा से मूंखे इहे शयूं सेखारियूं नंढड़े लाइ। कलमो पाक बि अब ख़लक़ियल कंहिंजा आहियूं अल्लाह सां, अब उम्मती कंहिंजो रसूलुल्लाह। रसूल जा वॾा यार घणा आहिनि? 4। उन्हनि जा नाला छा आहिनि? हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान गनी, हज़रत अली मुर्तज़ा। इहे शयूं मूंखे बाबा सां यादि करायूं नंढे लाइ। मां हाणे थो सोचां त उन्हनि जो ताल्लुक़ उलमा सां हुयो, ठेड़ीअ वारनि आलमनि सां। मौलाना हबीबुल्लाह, मौलाना अज़ीज़ुल्लाह, मौलाना कारी अज़ीज़ अहमद, मौलाना मोहम्मद अमीन, ये ठेड़ी जा वॾे पाए आलम सुवारा। ये इन्हनि सां ताल्लुक़ हो, तॾहिं इहे शयूं नंढे लाइ मूंखे सेखारियूं। उहे बि हदीस में ईंदो आहे, किताबनि में इहे लिखियो आहे, बुज़ुर्गान दीन लिखियो आहे त ख़ैर ख़ैरात ॾियणी हुजे वक़्त खे हथ सां। हूअं त हुकुम आहे त सॼे हथ तव्हांजो अहिड़ो मख़फ़ी करे ॾियो जो खॿे खे बि ख़बर न पए, छो त जंहिंजे ख़ातिर ॾियो था उहो तव्हांखे ॾिसे। अब उहो तव्हांखे ॾिसे जंहिंजे लाइ ॾियूं था अलाह जे नाले ते। बाक़ी जो माण्हुनि जे मुंहं ते ज़ाहिर करे ॾियो त भउ आहे, मथां थोरो तकबुर थिए, तंहिंजे करे ख़ैरात में रुखणो पए। हिकिड़ो कमु इहो आहे। पर बुज़ुर्गनि लिखियो आहे त कंहिं जाइ ते ख़ैरात खुलियल ॾियो। खुलियल छो ॾियो? जंहिं जाइ ते ख़ैरात ॾियण जो रवाजु घटि हुजे उते खुलियल ॾियो त ॿियनि माण्हुनि खे बि इहा ख़बर पए त अलाह जे नाले ते बि कुझु ॾिबो। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेकॾहिं ख़ैरात ॾियणी त नंढनि ॿारनि खे ॾियारो। माना पीउ पाण सावड़ा, पुटु नंढड़ो सावड़ो, पुट खे सॾे करे चवंदो बाबा हे ॾिस कोई न मिस्किन फ़क़ीर खे अलाह जे नाले ते ॾे। रुपयो हुजे, 5 रुपया हुजनि, 10 रुपया हुजनि, उनखे कढी ॾिजे नंढे ॿार खे जेको अॼु ख़र्ची वठण ते हेरियल आहे। इनखे इहो अहसासु थिए, थोरो वॾो थींदो हूंदो त अबो साईं असांखे ख़ैरात लाइ पैसा ॾींदो हो, उहे अलाह ख़ातिर ग़रीबनि खे ॾियणा। तव्हां इहा हिकिड़ी आदत हुनजी बणे। इहो बि किताब लिखियो आहे। ॿियो हदीस में ईंदो आहे, किताबनि में लिखियो आहे त ॿार 7 सालनि जो थिए त उनखे निमाज़ ते वठी हलिजे, निमाज़ सेखारे पढ़ाए 7 सालनि जो। पर 7 सालनि खां वॾो थिए थो 10 सालनि ताईं, उहो त हिनखे कुझु मारणी बि ॾेई करे निमाज़ पढ़ाए। माना 7 सालनि खां शुरूआति कंदो त उनजी आदत बणिजी वेंदी। ईअं ख़ैर ख़ैरात ॾेखारे बचे जे हथूं ॾियारींदो त उनजी आदत बणंदी। सुभाणे इहो बख़ील न थींदो, सुभाणे इहो बख़ील न थींदो। छो चवंदो मूंखे अबो ॾींदो पैसा ग़रीबनि खे ॾींदो हो, इहे पैसा जेके प्यारा हूंदा नंढे ॿार खे ख़र्ची जा, पर अलाह जे नाले ते ॾियणो वरी वधीक उनखे अहसासु थींदो त मां इहे ॻाल्हियूं हिकिड़ी नोट करे छॾियो। त मां पंहिंजी ॻाल्हि खे ॿुधायो, भाऊ मुंहिंजे लाइ चयो त जेकॾहिं मां शुरूआती ॻाल्हियूं कुझु ॿुधायो त इन करे ॻाल्हियूं ॿुधायां थो। ऐं उन खां पोइ अॼुकल्ह रिकॉर्ड बि थिए, तव्हांखे इहा बि मालूमात हुजे शुरूआति कीअं आहे। उहे वालिद साहब जा दोस्त ईंदा, उहे बाबा सां मूंखे सॾु कंदा पढ़िया, उन कलमो पढ़ी ॿुधाए, मां बेदरक कलमो पढ़ा। पाण सां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो उन खां पोइ ख़लक़ल कंदो आहे, पुछंदो बाबा सां, मां चवंदो ख़लक़ल अलाह जो, उम्मती कंदो आहे, उम्मती रसूल आहे। रसूल जा वॾा यार घणा आहिनि? 4। उन्हनि जा नाला छा आहिनि? अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, अली मुर्तज़ा। मां इन्हनि धड़क न हूंदी, मूंखे यादि आहे त बाबा साईं जा हिकिड़ा पुराणा दोस्त पुराणा हुया, उहे चवंदा माशाअल्लाह, दुआ बि ॾींदा, चवंदा हे नंढड़ो ॾाढो माशाअल्लाह बेधड़क अलाह कंदो त हे सुठे पासे ते वेंदो। उहो मूंखे यादि आहे, उहे दुआ कंदा। इहा मूंखे ॼाण कोन हुई त मां हिन फील्ड जे लाइ कोन हुयुमि। अॻिते मदरसे जी पढ़ाई नंढे लाइ ज़ाहिर उस्तादनि जा दरकार बि तमामु घणा। हिकिड़ो मूंखे यादि आहे, मां मदरसे में सखर बचल छॾाइण सैयद अब्दुल्ला साहब ख़ाली रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र में करोड़ा रहमत में यादि फरमाए। उन्हनि जे मदरसे में पढ़ंदो हुओ, मदरसे जो इंतज़ाम में हवाले
उस्ताद पढ़ाई मौलाना अब्दुल लतीफ पठान घोट के वाला मुझे सबक को जो है पढ़ाया हमारे यहाँ सबक का बैठे हमको पूछो था इंदा तुम शहर में चले गए सकल शहर मारे समझो ये ने मने तो मूड हो जा मां को नहीं मूड से सही मां अपने कम को फारिग करे सबक में भेड़ो नहीं करे मोटरसाइकिल कढी के उस्ताद ने जवाब समझ गया और उस्ताद ने कहा सकल शहर में तो साथ कम उस्ताद को ठीक है देश में कोई बट लिखा था कि यार ये पोस्ट पे जा वने तो पोस्ट आ गए वाले खतर दबे में जा मां ने खतर बट है वेड़े के किसी में जा किसी में मेरी मां ने दुआ करे अल्लाह को याद आ चले नहीं किसी में गया कर उस्ताद को मैं थे और देश के लिए चलो भी है बाहर के मोटरसाइकिल वाला उस्ताद को सिर्फ वेड़े आए मां ने किया उस्ताद से बिन में सबक पढ़ाया मां बीठो जैसे सबक पढ़वा दो बीठो उस्ताद मांगो थी ये लखनऊ को जोर से के डालो मां को दान के लिए चुका है उस्ताद के हमें याद नहीं सकता आगे खाने का वो उस्ताद ने मुझे गाली दिया चलो सदिया करने के लिए अजीब गाली जो सबक आमोज हो गया ये अनाथ मिलने वाला जो हवाला बुधाई पाने मिलने बच्चों के लिए सिखाया अब अक्सर कल पहले सब में पैदा करना सब में जो तेरे जो खाना है ये जो मिलने वालों के लिए तो याद रखना इंशाल्लाह देखने को कोई नहीं हो भी बुधाई खुदा उस्ताद ने कने ये भी हुआ हां उस्ताद ने कने में थी दिया पर वो भी ताल में फायदे हो गया अब वो अम्मा भी बच्चे के तंबिया करना हालांकि बच्चों एडो प्यारो होंदो जो उन्हें से कट बि अबो अम्मा न समझो पर करे करे वो ही अबो अम्मा जो साह सदके वेंदो आ करे पंहिंजे बच्चे जे कन खां वठी बि ॿ टे जवाब न वेंदो आहे कंहिं ग़लतीअ जे मथां तव्हां त एहसास खे त ॿीहर ग़लती न कंदी आहे एॾो जंहिंखे प्यारो हुओ उन बि मूंखे थोरी कन मां कई हीअं जे ॿार सभई ॿार पंहिंजा अलाह खे प्यारा पर कॾहिं कॾहिं ग़लतियुनि जे करे अल्लाह की तरफ को आज़माइश थींदी आहे कुझु सख़्ती बि थींदी आहे तंहिं करे कोशिशि कजे अल्लाह खां दुआ घुरिजे त अल्लाह असांखे आज़माइश थो बचा सभई अल्लाह असांखे आज़माइश थो बचा ॿी इहा बि दुआ घुरंदा कि अल्लाह असांखे हक़ी नाहक़ी ॿिन्ही हालात जे मुसीबत में थो बचा कॾहिं कॾहिं हक़ नाको रखंदा पंहिंजे भरम में ईअं थींदो आहे कॾहिं नाक केतिरो अहिड़ो माण्हू नीचे में फिट पइजी वेंदो आहे डर सॼाए सघंदो हालांकि उन कन करे न हूंदी आहे पर नाक जी कोच तो थोरो अचंदो आहे तंहिं करे अल्लाह खां दुआ घुरिजे त रब असांखे हक़ी नाहक़ी आफ़ात मुसीबत खां महफ़ूज़ करणो जेतिरो थी सघे तवज्जो अल्लाह ॾे ख़ुशीअ जे मौक़े ते बि ग़मीअ जे मौक़े ते बि अल्लाह जे रस्ते खां थोरो बि थियण ग़लती जो सबबु बणो तंहिं करे जेतिरो थी सघे अल्लाह जी यादगिरी हमेशह पाले रखियो हे यादगिरी जा हिकिड़ा क़िस्म मां नंढे खां वठी तव्हांखे ॿुधायो वॾो क़िस्म 1969 वरी को मोड़ बि ईअं 69 खां वठी 70 जी इलेक्शन थी उन इलेक्शन में वरी बाक़ाइदे लाउड स्पीकर ते शुरूआत थी 69 में मां सम्झां तव्हांखे केतिरा ॼावल थी सघे हुकमिन को ॼावल साईं वॾो थींदो बहरहाल एतिरो वक़्तु थी वियो 50 वरिया गुज़री विया इन पीढ़ीअ में अल्लाह ने कोई के कबूल फरमाए बाकी की जिंदगी ये मां इंसान मुखों की गलती थी हो मूंखे के महसूस थी हो पर ये सभई ॻाल्हियूं वरी रब जे तरह ते अल्लाह जहिड़ा आहियूं तुंहिंजा माना तुंहिंजे महबूब जा उम्मती आहियूं रब वेठा महबूब जे सदके असां सभिनी जे हालात रहम फरमा मुंहिंजे हालात में रहम फरमा ॿियनि सभिनी जे हालात में रहम फरमा अचानक मौसम जी तब्दीली ओठ ते एड़ा सी सॼो बड़ा प्रोग्राम मेरे हवाले से मां नारायण के पर दोस्त ने सलाह कयो तो थी वो सिफारिश में वो जो सिफारिश में असां न दिया अॼु प्रोग्राम में इंतखाब कयोसीं वरी बार वरी सोचो से शायद अॼु न थी वियो पर अल्लाह मेहरबानी कई आसमान साफ़ थी वियो बराबरि प्रोग्राम में अची वियासीं आयासीं
चङी नियत सां चङे कम जी शुरूआत ॿियो उन में ॿियो ग़लति कोन्हे बाहि जे मट ते वेही करे सीअ जे सर्द वारे राति में अलाह अलाह जे रसूल जी ॻाल्हि करणु इहा थोरी न आहे तंहिंजे करे मां अर्ज़ु कयो त जेकी ॻाल्हि वेहो सुकून सां ॻाल्हाइण में महसूसु थींदो गले पूरी सभा पोइ बि मां अलाह जे नेमतुनि मां बयानु कुझु न कुझु कंदुसि शुरूआत कयां थो अलाह मुखिले जे एहसाननि मां हिकिड़ो एहसानु फरमाए त वैन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा मां अल्लाह जी नेमतूं शुमार करण ते ईंदव ॻणे न सघंदव और मथे जी टोपी खां वठी पेरनि जे नहनि ताईं इंसान पूरो नेमतुनि सां ढकियल आहे वारनि जी नेमत जुदा दिमाग़ जी नेमत जुदा अखियुनि जी नेमत जुदा कन जी नेमत जुदा नक जी नेमत जुदा वात जी नेमत जुदा दंदनि जी नेमत जुदा ये पूरो जिस्म नेमत सां हे त अंदरूनी मसइलो थियो ॿाहिरी नेमत अल्लाह तबारक व तआला ढकण जे लाइ भला कपिड़ा ॾिना अल्लाह ताला घुमण जे लाइ भलियूं सवारियूं ॾिनियूं अल्लाह ताला पाण खे थध खां बचण जे लाइ भला ज़रिया ॾिना काठियूं हे हो सॼो जहान इन अल्लाह ताला एहसाननि सां इंसान खे नवाज़ियो आहे दिलि घुरे थी त उन एहसाननि मां हिकिड़ो एहसान असांजो शाइर इस्लाम सैयद रफ़ीक अहमद शाह अल्लाह ताला उन जो रिज़्क़ में बरकत फरमाए बहितरीन अंदाज़ में ॻाल्हि बयानु कई अथऊं ॿोलायूं पाणीअ जे मुतलिक़ पाणीअ जो अजब एहसाननि में हिकिड़ो ई बि आहे एहसान त खोड़ पर पाणी जो एहसान मां तव्हांखे पाण ॿुधायां थो मां सॼे सिंध खे घुमियो आहे बलोचिस्तान पंजाब जे इलाइक़नि खे घुमियो आहे किन जायुनि ते पाणी अणल आहे किन जायुनि ते पाणी खारो आहे एॾो खारो जो लोहा पाइप जो कुझु ॾींहं खां पोइ ॻाल्हि छॾींदो आहे एॾो खारो जो बिल्कुलु मां यकीन चवां थो अखियुनि जे मुंहं खे हणी अखियुनि खे बचाए नथा सघो एॾो ख़तरनाक खारो पाणी तंहिं जाइ ते मिठो पाणी अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े में रहूं था तव्हां असांजो इलाइक़ो कोई तकलीफ़ साॻियो आहे अल्लाह ताला मिठनि पाणीअ सां नज़ारो आहे जिते नलको हुओ पाणी मिठो सियारे में बाहि जी ज़रूरत आहे बिजलीअ जी ज़रूरत आहे पर कंहिं जाइ ते न आहे ॿ टे गेड़ा नलके खे ॾियो त गरम पाणी थे वुज़ू आसानी सां करे हालांकि पाणी हेठि नलके में थधो हुजणु खपे पर अल्लाह ताला पंहिंजी महिरबानी तव्हां असांखां फरमाई जेतिरो सियारे में नलके खे काईंदो ओतिरो गरम पाणी ऊन्हारे में जेतिरो नलके खे वधीक हलाईंदो ओतिरो थधो पाणी ये बर्फ़ुनि जो सवाल कयो असांखे खोड़ नलका अहिड़ा मां मुंहिंजी अखियुनि ॾियां चंद नलका मूंखे अहिड़ा लॻा हिकिड़ो खुद बचल छा जो मदरसे में तव्हां जेकॾहिं हिन में जग में पाणी रखो त उन जग में जेसि ताईं पाणी हूंदो तेसि ताईं उन जो ॿाहिरि पधर असांजे ॻोठ में उन में बि जग में पाणी रखो प्लाट हिन जग में स्टील जे में जेसि ताईं पाणी जग में हूंदो तेसि ताईं ॿाहिरि उनखे पधर अची वेंदो माना एॾो थधो जीअं बर्फ़ वारो पाणी माना बर्फ़ जी ज़रूरत कोन्हे इहो अल्लाह जो एहसान किन इलाइक़े में पाणी बिल्कुलु महिननि जा महिल पाणी पीअण जो न लॻंदो आहे माण्हू वीचारा परेशान गॾनि ते जानवरनि ते पुठियुनि ते धोए करे पाणी खणी अचनि पोइ बि जेकॾहिं तव्हां वेझो न ॼाणींदो त तव्हां कान बदबू ईंदी पर उहो कीअं नथा इन ॻाल्हियुनि खे ॾिसी रब जो शुक्रियो था अदा कयूं त अलाह सुभाणे असांजे इलाइक़नि खे कीअं पाणी सां नवाज़ियो आहे शेर ॿिए हवाले सां शुरूआत कयां थो घणो टाइम जेको वक़्तु थोरो